चवणु चाहिंदो न। हाणे जेकॾहिं इहो मीर मुंहिंजे साम्हूं आयो न। दोस्तों अज वीडियो में गाल कंदासीं हाय तकरार ड्रामा सीरियल के बारे में। दोस्तों मां तव्हांखे कुछ ॾींहं अॻु में हिकिड़ो वीडियो जो है जेको आहे सो ठाहे करे अपलोड कयो, जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायो त ईंदड़ किस्तनि में जेको आहे सो सरासर तब्दीली थींदी। हाय तकरार ड्रामा सीरियल में नवां किरदार भी ईंदा, जेको आहे सो ड्रामा जो रुख जेको आहे सो इंतिहाई तब्दील थी वेंदो। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो ईअं न रहंदो। तो दोस्तों वाकई मूं वारी ॻाल्हि इहा सही निकिती। हिन वक़्तु ड्रामा में वधीक वॾी तब्दीली आ चुकी आहे दोस्तों, अची चुकी आहे, जंहिंमें हिकिड़ो नओं अदाकार भी शामिल थी चुको आहे। दोस्तों हिकिड़ो नओं जेको आहे सो किरदार भी शामिल थी चुको आहे, उन जो नालो भी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं ईंदड़ किस्तनि में दोस्तों छा थींदो हाय तकरार ड्रामा सीरियल में, उहो बि तव्हांखे अॻिते हली ॿुधायूं था। दोस्तों अगरि तव्हांखे वीडियो किथां बि सुठो लॻे, बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदव। दोस्तों तव्हांजो त हिकु रुपयो हिकु बैलेंस जो टको बि ख़र्च न थींदो, लेकिन तव्हां चैनल खे सब्सक्राइब कंदव त असांजी दिलि वधाई थींदी ऐं असां इंशाअल्लाह तव्हांजे लाइ बहितर कमु करे सघंदासीं। तो दोस्तों अॻिते हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। तो दोस्तों ईंदड़ किस्तनि में छा थींदो ऐं कहिड़ी सूरत हाल डिपेंडमेंट थींदी ऐं उन खां अलावा कहिड़ो नओं किरदार जेको आहे सो खयो आहे ड्रामा में, उन जो नालो बि अॻिते हली तव्हां सां शेयर था कयूं। दोस्तों तो दोस्तों छा नवाब खान पंहिंजे बचाव ख़ातिर नवां गार्ड्स घुराईंदो? दोस्तों छाजे करे जो हिन वक़्तु जेका ड्रामा सीरियल में हली रही आहे उनमें शदीद फायरिंग नवाब खान और जेको आहे सो ॿिया किरदार जेको आहे पाण में आमो साम्हूं आहिनि। इन जे करे नवाब खान जेको आहे छा पंहिंजे बचाव ख़ातिर नवां गार्ड्स घुराईंदो, नवां जेको आहे सो हथियारबंद माण्हू घुराईंदो? छा मूसा ऐं सिजावल खान पाण में ठाह कंदा? छाजे करे जो इन्हनि में पाण में तकरार हली रही आहे ऐं कोशिश इहे पई थियनि त नवाब खान ऐं सिजावल खान में पाण खे ठाहियो वञे ऐं पाण में जेको आहे सो खीर खंड कयो वञे। इहो बि ॾिसूं था अॻिते हली किस्तनि में छा डेवलपमेंट जेको आहे मूसा मीर खे अॻिते हली जेको आहे सो माफ़ करे छॾींदो पंहिंजे ग़लतियुनि ख़ातिर, जेको आहे जेके ग़लतियूं कयूं मूसा छा मीर खे माफ़ कंदो? बशके ऐं जेको आहे सो दुश्मनी सिजावल खान पंहिंजे ग़लतियुनि जो पछताव करे जेको आहे सो उन फ़ैसिलो कयो आहे त सिजावल खान जेको आहे सो मूं ग़लतियूं कयूं, उन जो अज़ाले करण जे लाइ छा अॻिते छा जेको आहे सो मूसा सां हली अॻिते ठाह जे लाइ जेको आहे सो राज़ी थींदो सिजावल खान, वॾेरो सिजावल खान? छाजे करे जो इन्हनि जी पाण में दुश्मनी आहे। ऐं अॻिते हली दरिया खान खे मूसा चवंदो जेको आहे सो तव्हां मीर सां जेको आहे सो पंहिंजी जेका रमदो वंद आहे उहा पंहिंजी ख़तमु कयो ऐं हमदर्दियूं ख़तमु कयो मीर सां। छाजे करे जो अॻिते हली मीर खे असां जेको आहे सो क़तल कराईंदासीं ऐं मीर खे हिन ड्रामा सीरियल मां जेको आहे सो क़तल करे ख़त्म कंदा। ॾिसूं था ड्रामा सीरियल में छा नवाब खान वाकई पंहिंजे बचाव ख़ातिर जेको आहे सो हथियारबंद माण्हू घुराईंदो? तो दोस्तों हिन वीडियो में असां तव्हां सां ॻाल्हि पहिरीं कईसीं उथंदे त हिकिड़ो नओं किरदार शामिल कयो आहे हिन ड्रामा सीरियल में हाय तकरार में। उन माण्हूअ जो नालो छा आहे? दोस्तों उन माण्हूअ जो नालो असां तव्हांखे ॿुधायूं था त सदोरो उन जो नालो आहे। दोस्तों उन जो नालो असल में जेको आहे सो ॿियो आहे, लेकिन ड्रामा में उनखे सदोरो सॾिबो आहे। सदोरो ड्रामा मशहूरु आहे अदाकार। तो दोस्तों उन सदोरे खे जेको आहे सो हाय तकरार ड्रामा सीरियल में खयो वियो आहे ऐं जेको आहे सो रखियो वियो आहे। दोस्तों आईंदड़ किस्तनि में तव्हां ॾिसंदव त सदोरो तव्हांखे जेको आहे ड्रामा में ॾिसण में ईंदो पंहिंजे जेको आहे सो जोहर ॾींदे। तो दोस्तों वॾी महिरबानी, वीडियो किथां बि सुठो लॻे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा कयो।